मानो अर्ज कंदा मुझा मौला हे तुझा नबी न हे तुझा रसूल न हे तुझा शहीद बाना प्या वञन न हे तुझा सिद्दीक बाना न इलाहुल आलमीन पोइ केर आयल जिनखे तो हेडी इज्जत ऐं इकराम अता फरमायो अल्लाह पाक जे तरफा ऐलान ईंदो ऐ महशर जे मैदान में अचण वारो हे उहे मुझा प्यारा बाना आयल जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो हो त रमज़ान जे महीने में कपड़ा नवा कपड़ा पाए खुशबू लगाए तरावियूं पढ़ंदा हुआ तरावियुनि पढ़ण खां पोइ तहज्जुद पढ़ंदा हुआ ऐं रमज़ान जा रोज़ा रखी करे तो असां वांगुरु गिलान में शुमार कोन हूंदा असां तव्हां रोज़ो रखी करे ओटा कण ते वेंदा आहियूं अदा फलानो बेले वारो हीअं हो हीअं थो करे अदा फलानो मौलवी हीअं अदा फलानो वॾेरो हीअं अदा फलानो निमाज़ी हीअं हीअ ॻाल्हि हीअं थो करे मुंहिंजा प्यारा मुस्लमान ॿारो अल्लाह ताला फरमाईंदो ऐ मैसर जे मैदान में अचण वारो हे उहे मुंहिंजा प्यारा बाना आहिनि प्यारा मुस्लमान ॿारो जेके रोज़ रोज़ा रखी करे रूह सारी जाईंदा हुआ ऐं हे उहे बाना आहिनि जेके रमज़ान में मुझे कुरान जी तिलावत करण वारा आहिनि सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गोसिया उलमाए सुन्नत प्यारा मुसलमान बारो रमजान ऐं कुरान जो मौजू इन लाइ कयो आहे कुरान शरीफ भी हिन महीने में नाज़िल थियो पर ख़ासि करे अदा अब्दुल सत्तार जी न्याणी जेको कुरान शरीफ पूरो कयो आहे इन कुरान पढ़ण वारे तालिब इल्म जी जेको इज्जत कंदो आहे ख़ुदा ताला उन जो केॾो मक़ाम ऐं मर्तबो रखियो आहे तव्हां जे हिन बलोचिस्तान जे इलाइक़े कलात आहे न इलाइक़ो लसबेलो इनखे कलात चवंदा हुआ कलात ॿियो आहे न कलात जो गवर्नर हो जंहिंजो नालो हो खुदादाद शायद नालो हो पर खान ऑफ कलात जे लक़ब सां उहो मशहूर हो खान ऑफ कलात जे नाले सां मशहूर हो पर उनखे मुंहिंजे ख्याल में खुदादाद चवंदा हुआ खुदादाद उनजो नालो हो पर मशहूर लक़ब हो खान ऑफ कलात रात जे टेम ते पंहिंजे इन कलात मंझा अॼु जा हुक्मरान न आहिनि जो पंहिंजे साह बचाइण जे लाइ 20 गार्ड मथां रखियो वेठा आहिनि मथां को गोली हणी वञे अब ईअं न पर गवर्नर अहिड़ा हुजनि जो पंहिंजी जान परवाह किए बग़ैर रात जो गरीब रात जो चक्कर लगाईंदा आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो मथां को पाड़े में गरीब हुजे रोईंदो हुजे मथां का बेवा रोईंदी हुजे मथां कंहिंजा बच्चा बुख ते हुजनि मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे हबीब फरमायो अवां जो निमाज़ूं तेसि ताईं बेकार अवां जा पंहिंजा रोज़ा तेसि ताईं बेकार जंहिंजे पाड़े सरी बुख ते हुजे हजरत मालिक बिन दीनार या लिखती याद कंदो हला मालिक बिन दीनार काबतुल्लाह में आयो ऐं हज करण खां बाद में सुम्ही पियो अल्लाह ताला उनखे दीदार करायो दीदार अर्ज़ के मुंहिंजा मौला तो हिन साल कहिड़े कहिड़े हाजियुनि जा हज क़बूल कया आहिनि अल्लाह पाक फरमाए मूं कंहिं बि हाजीअ जो हज क़बूल कयो ई कोन मुंहिंजा पाक रब पोइ हे वेचारा परां पंध करे आया ख़र्च करे अल्लाह साईं फरमाए मूं क़बूल कयो आहे पर हिकिड़े शख़्स जे करे हुते आयो बि कोन आहे पर उन शख़्स जे करे मूं सभिनी 60 लख या जेतिरा बि हाजिन उन्हनि जा हज मूं क़बूल कया आहिनि उन हिकिड़े शख़्स मोला उहो केरु अचे उहो मोची आहे फलाणे शहर जो चप्पलूं थो सुबे मोची आहे मालिक हैरान परेशान थी करे उथियो आहे त हाजिन जा हज जॾहिं उन शहर में पहुतो आहे त माण्हू वरी उनखे हालांकि उॾां रब फरमाए त उहो आयो बि कोन आहे पर माण्हू उनखे मुबारक ॾियण था अचनि अदा तुंहिंजो हज तोखे हज मुबारक हुजे ऐं साथी जेके हज ते विया उहे बि चवंदा अदा तोखे हज मुबारक हुजे असांजो तूं साथी आहीं तूं रफ़ीक आहीं हू मोची पाण परेशान आहे त आउं हज कोन वियो आहियां ऐं मुंहिंजो हज क़बूल कीअं आहे मालिक बिन दीनार पहचन था ऐं उहो परेशान थी हाजिन का पूछे तो तवाजो मां रफीकी
कीअं आहियां को चवे पियो अदा तू मूंखे मुज़दलिफ़ा ते मिले को चवे पियो अदा तू मूंखे मदीने में मिले को चवे पियो अदा तू मूंखे काबे में मिले को चवे पियो तू जबल रहमत ते मिले जबल मैदान अरफात में मिले जॾहिं रात जो सुम्हे थो त उनखे आवाज़ आयो हथ बि आवाज़ आयो त परेशान न थी मत तूं हज न वए पर मूं तुंहिंजी सूरत में मूं जगह जगह ते मलाइक लाए छॾिया हुआ तुंहिंजी सूरत में मलाइक मूं लाथा हुआ किन मीकात सभई अरकान तुंहिंजा अदा करे रहिया हुआ हर हाजी खे तुंहिंजी सूरत ते नज़र आई हाणे मालिक पुछो अबा ॾे ख़बर तुंहिंजो इहो हज क़बूल कीअं थियो भला ॻाल्हि छा आहे मामलो छा आहे कहिड़ो तो अमल कयो आहे चए अदा जॾहिं खां आऊं जवान थियो आहियां ही चिपल सुबण पियो आहियां पाई पाई गॾु करे इहा उमिरि आई आहे इहो इन शौक़ में त आऊं हज अदा कंदुसि जीअं न असांजे अब्दुसदार खे शौक़ आहे त असां दुआ कयो त मदीने पाक वञा हर मुसलमान खे इहो शौक़ आहे रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने पाक ॾिसण जो त उहे चवे थो मूंखे शौक़ हो त हज अदा कयां पोइ जॾहिं पैसा पूरा थिया हज जा ऐं पैसा खणी घरां निकितो आहियां बाज़ार मां एराम वठण जे लाइ चपलूं वठण जे लाइ सामान हज जो वठण जे लाइ तोशो हज जो वठण जे लाइ ऐं गलीअ मां गिटीअ मां गुज़रां पियो त मूंखे रोइण जो आवाज़ आयो मूंखे रोइण जो आवाज़ आयो बच्चा चवन पिया अम्मा मानी अम्मा मानी अम्मा हू चवे पुट मानी ना है आऊं छा कयां अवां जो पी वफ़ात करे बेवा आहियां ऐं रनड़ आहियां माई आहियां औरत आहियां ज़ाइफ़ा आहियां ॿाहिरि कीअं थी निकिरी सघां लिहाज़ा माल उहो पहुची चवे थो साईं मुंहिंजो इहो अमल आहे जो मूं हज जा पैसा जेके गॾु कया हुआ मूं सभई उन माई बेवा खे ॾेई छॾियो मुंहिंजो अम्मा मुंहिंजा हज पिया ज़िंदगी में अदा थींदा पर तूं पंहिंजे बच्चनि जो पेट पार मुंहिंजो अल्लाह मालिक आहे तॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे इहो अमल एॾो वणियो जो अल्लाह साईं फरमाए हिन साल कई भी हाजी जा हज कबूल न कया हा पर न मोची जे अमल जे करे आयो भी कोन पर मो उन जो हज कबूल कयो पर उन जे सदके 60 लख हजन जा हज कबूल कया बहरहाल सलात मुझे मदीने मीर मता सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान बारो खाना कलात कलात जे शेर मारात जो अची रहियो वाह त हिकिड़ो नंढड़ो मासूम रोए थो पियो ही बर्तन हथ में आ खाली थाल हथ में आ मुंडा तवजा कजो मुंहिंजा प्यारा दोस्तो खाना कलात सियारे जी रात चालियो सिया न उन मासूम के कुल्लन ते का कपड़ो आ ईअं सीअ में ॾके थो रोए थो पियो खाना कलात लथो गाॾीअ मां भाकुर में झली निरड़ ते चुमी ॾिनई अबा केरा चवे थो मां मदरसे जो तालिबे इल्म आहियां क़ुरान जी लोली ॾियण वारो अल्लाह अल्लाह जे रसूल जो मेहमान आहियां मुंहिंजो ॻोठ अलाए किथे सिंध में आ पर परे आ मां हिते मदरसो पियो पढ़ा अॼु बि अहिड़ा मदरसा हूंदा जेके फ़क़रनि ते हलंदा यानी घरनि मां मानी फ़क़र वठी उन जे निज़ाम ते हलनि था पिया ईअं उहो वीचारो फ़क़र वठण जे लाइ ॿाहिरि निकितो क़िबला मां फ़क़र वठण जे लाइ ॿाहिरि निकतसि त मुंहिंजा साईं मुंहिंजो पेर कंहिं शइ में फासी पियो मुंहिंजी इहा ॿोड़ ज़मीन ते किरी वई मानी मिटीअ में मिली वई हाणे मूंखे ॿोड़ केरु ॾींदो देर थी वई आहे इन डप में रोई रोई हे रात जा टे थी चुका आहिनि इन डप में रोआ थो उन खाना कला भाकुर में झले रोई करे अखियुनि मां लुड़क लाड़े चवे थो नंढड़ा तालिबे इल्म परवाह न कर मां खाना कला गवर्नर आहियां तुंहिंजे उस्ताद खां हली थो सिफारिश करायां इंशाअल्लाह तोखे मारींदो न गाॾी में वियारिया सीधो पंहिंजे घर आयो घरवारी खे चयाई ओ मुंहिंजी घरवारी उठ ॾिस केरु आयो आहे अल्लाह अल्लाह जे रसूल जो महिमान आयो आहे क़ुरान जी लोली ॾियण वारो आयो आहे मुंहिंजा प्यारा घरवारी साबिरा
मुंहिंजा प्यारा धड़का धाबा कान थी ॾे रात जो उथिया छा कयां मानी पचाए बोड़ पचायां मुंहिंजा प्यारा बोड़ ऐं मानी गाॾीअ में रखाए